शेफ फैसल अस्सलाम वालेकुम फैसल वालेकुम अस्सलाम छा हाल आहे खैरियत सां आहियो ठीक आहियो तबियत ठीक आहे पेर कीअं आहे पेर हाणे सही थी अल्हम्दुलिल्लाह चलो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे अलासी जल्दी सां छा ड्रेसिंग केसि ताईं रखणी आहे 20 डेज हाँ 20 डेज ओहो हो 20 डेज है तो वॾो पीरियड आहे बस वो पैर ते भिया पियो लेकिन है ना फिंगर्स के जमीन से टच ना करणो अच्छा फिंगर्स में फ्रैक्चर थियो फिंगर्स में थियो चलो अल्लाह से बचत कई अल्लाह से वॾे नुक़सान का बचायो बिल्कुल। अल्हम्दुलिल्लाह अच्छा जी छा ठही रहियो आहे असांजे बैक पार्लर जे किचन में अॼु असां ठाहियूं पिया हिन जी मैक्रोनी चाट बेक पार्लर जी मैक्रोनी जीअं असां चणा चाट ठाहींदा आहियूं त ईअं ई मैक्रोनी जी बि चाट ठहंदी आहे ऐं ही तमामु बहितरीनु रेसिपी आहे बैक पार्लर जी काफ़ी वसी रेंज आहे हिन जे लाइ असांखे खपे जी हिकिड़ो बॉल बेक पार्लर जंहिंजे लाइ चयो वेंदो आहे द ट्रू पास्ता एक्सपर्ट उन जी रेसिपी ठही रही आहे अॼु चाट ठही रही आहे असांजी ज़बान में त भई चाट ई आहे कहिड़ी चाट ई आहे हे मैक्रोनी पास्ता खणी वठो या मैक्रोनी एल्बो शेप खणी वठो जीअं तव्हांखे सम्झ अचे हिकु कप खे बॉइल करिणो आहे बॉइल करण जो तरीक़ो छा आहे हुनजे पुठियां लिखियलु हूंदो आहे पाणी गरम कंदो 8 मिंट हिनखे बॉइल कंदो हुन खां पोइ कढी छाणी में विझी मथां थधो पाणी नॉर्मल टैप वाटर विझी हुनजे बाद पाणी निकिरी वञे ऑइलिंग करे वठिजो त हिनखां ई चिंबड़ंदा न आहिनि हिकु कप आहे बॉइल थियल मैक्रोनी बैक पार्लर जी बॉइल चणा वाइट खणो या ब्लैक अप टू यू जीअं तव्हांखे सुठा लॻनि सेम क्वांटिटी में क्वांटिटी सही हे विझी छॾियो हुनजे बाद हिन में विझंदासीं लेमन जूस 2 खाइण जा चमचा लेमन जूस विझण खां पोइ हिन में विझंदासीं कुटी हुई लाल मिर्च कुटियल ॻाढ़ा मिर्च हिकु चांहि जो चमचो ऐं हिन जो आहे फलक वारनि जो जेको चाट मसालो इहो हिन सां गॾु यूज़ कयां पियो ऐं लूणु हिन में सफ़ा थोरो असां विझंदासीं सही हाफ टी स्पून अॼु फ्लेमलेस असांजी रेसिपी ठही रही आहे वैसे बिल्कुलु न बल्कि असांजो मैक्रोनी हो तो हुन में बॉइल थियल आहे अच्छा ही जेको आहे फ्लेमलेस अच्छा ही जेको आहे ग्रीन चिली आहे हिननि जो बेक पार्लर जो ठीकु आहे चटणी आहे ग्रीन चिली त हे असां हिन में विझंदासीं 2 टेबल स्पून फॉर टेस्ट चटपटी चाट लगी चाट ही चटपटी न हुजे त पोइ फ़ाइदो कहिड़ो बेक पार्लर जी हा जी ग्रीन चटणी सही ऐं हिन सां गॾु विझंदासीं टोमेटो केचप या चिली गार्लिक सॉस मां टोमेटो केचप विझां पियो इलाही स्पाइसी न थी वञे 1 टेबल स्पून अगरि तव्हां वधीक स्पाइसी खाइणु चाहियो त पोइ चिली गार्लिक यूज़ करे सघो था हे विझण खां पोइ असां हिन में विझंदासीं योगर्ट दही ही आहे अधु कप दही सही मायोनीज़ विझंदासीं हिन में 2 टेबल स्पून हा जी ॾाढी मज़े जी ठहंदी आहे जीअं असां रेस्टोरेंट्स में वञी हिकिड़ो सलाद बार हूंदो आहे हा हुनमें हिकिड़ी सैलड्स जी काफ़ी सारी थीम हूंदी आहे जी उन स्टाइल जी ही सैलड ठहंदी सही ठीकु आहे इहो विझण खां पोइ हूअं त हे रमज़ान मुबारक जी वजह सां असां हिनखे चाट ठाहियो अदरवाइज़ तव्हां हिनखे एज़ अ सैलड बि यूज़ करे सघो था बिल्कुलु जेके लंच नथा कनि हिन टाइप जी सैलड्स करे बि तव्हां खाई सघो था मायोनीज़ न विझिजो बाक़ी पोइ हेल्दी आहे करे सघो था टमाटर ऐं बसर माइनस करणु चाहियो त उहो बि करे सघो जेके तव्हां चाहियो पिया टमाटर माइनस थी वञे खीरो वेंदो हिकु हस्बे ज़रूरत क्यूब्स में कटिंग गाजर आहे टमाटर ऐं प्याज आहे अच्छा ही तव्हांजी मर्ज़ी आहे डिपेंड करे थो हिन में तव्हां साओ मिर्च फॉर टेस्ट ऐं पुदीनो सावा धाणा हिन में 2 टेबल स्पून विझी छॾियो ऐं हिन जे बाद हिनखे कंदासीं मिक्स चङी तरह ऐं हिनखे करे छॾींदासीं डिश आउट तमामु बहितरीनु ही डिफरेंट में रेड बीन्स भी विझी सघो था बॉइल रेड बीन्स भी हा बिल्कुलु उहे बि हेल्दी हूंदा आहिनि वाइट चिकन जा क्यूब्स भी विझी सघो था हिनमें सही तमामु बहितरीनु हेल्दी चाट बि चई सघो था सैलड बि चई सघो था बेक पार्लर जी रेसिपी द ट्रू पास्ता एक्सपर्ट जेको आहे उहा असां वटि ठही रही आहे गॾोगॾु उन में असां ऐड कयो आहे फलक जो चाट मसालो जी फलक जो थोरो विझूं था हिन जे अंदरि फलक चाट मसाला ऐं न सिर्फ़ु फलक चाट मसाला बल्कि फलक में दही पड़ा ऐं डिफरेंट जेके आहिनि उहे मसाला बि आहिनि फलक राइस जेके फलक एक्सट्रीम बासमती राइस वॾो चांवर जेको फैसल घणा गुना 4 गुना 5 गुना वधीक थी थो वञे जॾहिं तव्हां हिनखे कुक कंदा आहियो ठीकु आहे जी असांजी जेका चाट आहे उहा रेडी थी वई आहे ऐं तमामु बहितरीनु ख़ुशबू छाकाणि त चटणी हिननि जी जेका आहे न बैक पार्लर जी बि ॾाढी ज़बरदस्त आहे समोसनि सां बि तव्हां खाई सघो था डिफरेंट पकोड़नि सां हर शइ सां खाई सघो बिल्कुलु ईअं आहे गॾोगॾु जी चांहि त असांजे दस्तरखाननि ते हमेशह हूंदी आहे टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट थी न हुजे दस्तरखान ते त कीअं दस्तरखान असांजो कंप्लीट थिए चाहे सहर हुजे या इफ्तार हुजे असांजे घरनि में हमेशह यूज़ थींदो आहे टपाल मेज़बान सिंध जी शान सिंध जी नंबर 1 चांहि सही जी ऐं कुकिंग ऑयल तलो असां इस्तेमालु कंदा आहियूं मां हमेशह तव्हांजे साम्हूं जेको रेसिपीज़ ठाहींदो आहियां विटामिन A E and D का भरपूर है लो कोलेस्ट्रॉल है ओमेगा 3
जी। 6 मौजूदु आहे, 1 लीटर, 3 लीटर, 5 लीटर में जा बॉटल्स भी मिलन पियूं, पाउचिस 1 kg वारा भी मिलन पिया ऐं 10 पैक में भी दस्तियाब आहे। मिठा अगरि ठाहियो था, पराठा ठाहियो था त बनास्पति घी जो इस्तेमालु कंदा कयो। सही। ऐं हाणे असां ठाहींदासीं ड्रिंक। ड्रिंक ठही रही आहे करशी जामे शीरी जी इलायची फ्लेवर जी ड्रिंक आहे जेका ठही रही आहे। करशी जामे शीरी जेको सब पीते हैं। 4 खाइण जा चमचा अॻे खीर में बि विझंदो सहरी जे टाइम त ही ॾाढो ज़बरदस्त तव्हांखे एसिडिटी न थींदी। हा सेम क्वांटिटी सही। एसिडिटी नथी थिए ऐं ॾींहुं ॾाढो सुठो गुज़रे थो हिन जी इलायची फ्लेवर खां। ठीक है जी, ज़बरदस्त तरीके जी साईं चाट भी रेडी है ऐं करशी जामे शीरी जी ड्रिंक भी रेडी है। थैंक यू सो मच फैसल, हमेशा असांखे ॾाढी ज़बरदस्त रेसिपीज़ सिखारण जे लाइ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।